गौर नवाज़ गोजे नारनि जी गूंज हूअं त मुल्क में केतिरो ई वक़्तु रही सियासी स्टेजनि तां संदसि इस्तीफ़ा जो मुतालबो थींदो रहियो। इस्लामाबाद के धरननि जे तमाशनि, पीटीवी सेंटर ते हमलनि, पार्लियामेंट में बंजडा, लाहौर में रैलियूं, जलसा, धरणा ऐं नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ पूरे मुल्क में नड़ियूं फाड़े नारा हणण वारो वक़्तु बि अवाम ॾिठो। अवाम इहो वक़्तु बि ॾिठो जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं पाकिस्तान अवामी तहरीक पारां संदसि लाइ रस्ता सोड़ा थिया हुआ ऐं आसिफ अली ज़रदारी खे नून लीग पारां हिंदोरनि में झूटाइण ताईं जो अमल थियो हो। पर जेसिताईं मामलो रस्तनि ते हो, पार्लियामेंट में हो, तक़रीरुनि जी सहर अंगेज़ी ताईं हो, रैलियुनि में गौर नवाज़ गोजे मुतालबे ताईं हो, उन वक़्त ताईं नून लीग सरबराह लाइ मिड़ई ख़ैर जहिड़ी ॻाल्हि हुई। पर जॾहिं पानामा पेपर्स मामले जी ॻाल्हि खुली पई ऐं ऑफशोर कंपनियुनि जी ॼाण आम माण्हुनि खां मुल्क जे ख़ासि ख़लक़त ताईं पहुती, तॾहिं नवाज़ शरीफ़ लाइ ख़ैर जहिड़ी ॻाल्हि न रही ऐं संदसि लाइ ख़तरे जूं घंटियूं वॼण लॻियूं ऐं मामिलो मुल्क जी आला अदालतुनि ताईं पहुतो, जिते कानून जी ॻाल्हि हलणी हुई। दलीलनि सां जजनि खे मुतमिन करणो हो ऐं सबूतनि सां पाण मथां लॻल इल्ज़ाम अछा कराइणा हुआ। पर सुप्रीम कोर्ट में ॿुधणियूं थियूं, जिते नून लीग मुल्क जी आला अदालतुनि खे मुतमिन करे न सघी, जंहिं बदि अदालत सगोरीअ पारां नून लीग खे JIT जी सूरत में हिकु ॿियो मौक़ियो ॾिनो। पर उते JIT मूजिबि नून लीगी तहक़ीक़ी टीम खे मुतमिन करे न सघिया, जंहिं बदि JIT पारां 10 जिल्दनि ते मुश्तमिल तहक़ीक़ी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराई, जंहिं बदि बि नून लीग खे मौक़ो ॾिनो वियो ऐं 5 ॿुधणियूं ॿीहर थियूं। पर नतीजो ॿीहर बि नून लीग लाइ पड़तोल वारो ई रहियो, जंहिं बदि सुप्रीम कोर्ट तारीख़ी फ़ैसिलो ॾेई नवाज़ शरीफ़ ऐं संदसि ॿारनि तोड़े इसहाक़ डार ऐं कैप्टन सफ़दर खे नाअहल करार ॾेई छॾियो ऐं वज़ीर आज़म ते ताहयात पाबंदी बि मड़े छॾी। नवाज़ शरीफ़ तोड़े मुस्लिम लीग नून लाइ हीउ फ़ैसिलो इंतिहाई अहम इन करे बि आहे जो इन फ़ैसिले सां हिकु त नवाज़ शरीफ़ ते बाक़ी उमिरि लाइ पाबंदी लॻी वई, ॿियो अहम इन करे बि आहे त जॾहिं नवाज़ शरीफ़ पार्टी सरबराही करण जे बि अहल न रहियो आहे, तॾहिं मुस्लिम लीग नून जे मुस्तक़बिल ते बि सवालिया निशान उभा थी पिया आहिनि। ऐं चयो पियो वञे त शख़्सियती चौगर्द घुमंदड़ कुल पार्टी जॾहिं इन शख़्सियती जी नाअहली मुतलिक़ सोचींदी, त ज़ाहिर आहे त संदसि वहम गुमान बि वधंदा त वरी ईंदड़ क़यादत ते पार्टी अंदरि 2 राया बि ईंदा, यानी हिकिड़ा उहे जेके ईंदड़ या नवाज़ शरीफ़ पारां ऐलानियल क़यादत सां सहमति ॾेखारींदा ऐं ॿिया उहे जेके उन फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कंदा। ॿिन्ही सूरतुनि में मुस्लिम लीग नून विच में तज़ाद बहरहाल पैदा थियणु अणटर आहे ऐं ख़ासि तौरु नून लीग लाइ हिन वक़्तु नाअहलीअ वारे फ़ैसिले जो अचणु ॿी माना में अहम इन करे बि आहे जो ईंदड़ साल चूंडुनि जो साल आहे ऐं ईंदड़ चूंडुनि में नवाज़ लीग नवाज़ शरीफ़ खां सवाइ हिसो वठंदी, जंहिं करे हिकु त नून लीग जी मक़बूलियत में घटिताई ईंदी ऐं ॿियो मौसमी सियासतदाननि खे बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समेत ॿियनि पार्टियुनि में डोड़ी वञण जो मौक़ो मिलंदो। जंहिं करे हीउ फ़ैसिलो न रुॻो वज़ीर आज़म जे नाअहल थियण करे नून लीग लाइ इंतिहाई नुक़सानकार साबित थियो आहे, पर उन खां बि वधीक नून लीग जे सियासी मुस्तक़बिल जे बचाव लाइ बि वॾा चैलेंज खणी आयो आहे। तंहिं करे ईंदड़ ॾींहंनि में पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते मुस्लिम लीग नून जी ॿेड़ी लुॾंदी ऐं ॿुॾंदी नज़र अचे थी। तजिए निगारनि जो ख़्यालु आहे त ईंदड़ चूंडुनि में नून लीग जो मुस्तक़बिल हाणे बिल्कुलु धुंधलो थी वियो आहे ऐं मुस्लिम लीग नून जी सियासी तारीख़, जेका दरअसल हिकु इक़्तिदारी तारीख़ आहे, उन खां सवाइ मुस्लिम लीग पैदा थियल एतिरे वॾे झोल खे ठीकु करे इहो हिन वक़्तु नज़र नथो अचे। पर हाणे सुप्रीम कोर्ट जे आयल फ़ैसिले खां पोइ बि ॾिसणो वरी बि नवाज़ शरीफ़ ॾांहुं आहे त हू कहिड़े नमूने परदे पोयां नून लीग जूं वाॻूं संभारे सभिनी खे गॾु खणी ॿियनि पार्टियुनि जो मुक़ाबिलो करे थो ऐं मुस्लिम लीग नून खे मुंज़िम रखण लाइ हाकारी क़दम खणे थो। नवाज़ शरीफ़ जंहिं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सियासी रुख़ पंहिंजा तब्दील कया आहिनि ऐं मुख़ालिफ़नि लाइ बि संदसि पारां मुसीबतूं पैदा कयूं वियूं आहिनि, उनजे जेकॾहिं सियासी कैरियर ते नज़रूं डोड़ाइजनि थियूं त हिन वक़्त खां अॻु संदसि लाइ जेतोणीकि ॾुखिया ॾींहं आया ज़रूरु आहिनि, पर अहिड़े क़िस्म जूं ॾुखियायूं संदसि लाइ अॻु कॾहिं बि न ॾिठियूं वयूं आहिनि। नवाज़ शरीफ़ जी सियासत जी शुरूआति में नज़र विझिजे त मालूम थिए थो त संदन वॾड़ा स्टील जे कारोबार सां सुलाड़ियल हुआ, पर जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो पारां सनतुनि खे क़ौमी मिल्कियतुनि में वरितो वियो त नवाज़ शरीफ़ सियासत में पेर पातो। 1976 में नवाज़ शरीफ़ मुस्लिम लीग में शामिल थियो ऐं सियासत में ईंदे ई भुट्टो मुखालफ़त में निकिरी आयो। संदसि सियासी परवरिश जनरल ज़िया जे आमिरती छटी हेठां थी। ज़िया जे हुकूमती ॾियारनि में हू ख़ज़ाने जो वज़ीर बि थियो, जॾहिं त 1981 में पंजाब मुशावरती बोर्ड में शामिल थियो। 1985 में पंजाब जो वॾो वज़ीर थियो ऐं 1988 में हिकु भेरो ॿीहर पंजाब जो वॾो वज़ीर थियो।
जनरल ज़ियाउ जे जहाज़ हादसे में मारिजी वञण बाद मुस्लिम लीग पाकिस्तान ॿिनि धड़नि में विराइजी वई, जंहिंमां पाकिस्तान मुस्लिम लीग जी वाग नवाज़ शरीफ़ संभाली, जेका अॻिते हली मुस्लिम लीग नून बणिजी वई। जंहिं बैदि 1990 में IJI जे सरबराह जी हैसियत सां नवाज़ शरीफ़ चूंड मुहिम में नज़र आयो ऐं वज़ीर अज़म जे उहिदे ताईं पहुतो, जंहिं बैदि सदर ग़ुलाम इसाक़ खान खेसि उहिदे तां हटाए छॾियो। जंहिं बैदि 1991 में ॿीहर नवाज़ शरीफ़ वज़ीर अज़म थियो, पर सदर ग़ुलाम इसाक़ खान 1993 में संदसि हुकूमत ख़तमु करण जो ऐलान कयो, पर 1993 में सदारती हुकुम खे सुप्रीम कोर्ट पारां गैर आइनी कोठियो वियो ऐं नवाज़ शरीफ़ साॻियो इक़्तिदार में वापसि थियो। 1997 में हिकु भेरो ॿीहर नवाज़ शरीफ़ वज़ीर अज़म थियो ऐं संदसि हुकूमती ॾियारनि में ई सुप्रीम कोर्ट ते चढ़ाई कई वई। चीफ जस्टिस सजाद अली शाह खे हटायो वियो ऐं मुल्क जे सदर फारूक लगारीअ खे इस्तीफ़ा ॾियण ते मजबूर कयो वियो। 1999 में संदसि हुकूमत ख़तमु ऐं परवेज़ मुशर्रफ पारां मुल्क ते एमरजेंसी लॻाइण जो ऐलान कयो वियो, जंहिं बैदि नवाज़ शरीफ़ जो मिलिट्री कोर्ट में ट्रायल थियो ऐं खेसि उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। पर सऊदी अरब जी मदद सां नवाज़ शरीफ़ 10 सालनि ताईं जलावतन थियण जो मुआइदो क़बूलियो ऐं सऊदी अरब ॾांहुं उसीह वियो। सऊदी अरब मां वापसी बैदि नवाज़ शरीफ़ साल 2013 में हिकु भेरो ॿीहर कामयाबु थियो ऐं वज़ीर अज़म चूंडियो वियो, पर मथसि धांधलीअ जा इल्ज़ाम लॻंदा रहिया ऐं PTI पारां केतिरनि ई तकनि जे नतीजनि ख़िलाफ़ नतीजनि खे अदालतुनि में चैलेंज कयो वियो ऐं नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयो वियो। हिकु तरफ़ इन दौरान मुख़ालिफ़ धुर जा एहतजाज हलंदा रहिया, त वरी ॿिए तरफ़ 4 अप्रैल 2016 ते पानामा पेपर्स मामिलो ज़ाहिर थियो, जंहिंमें संदसि औलाद ते ऑफशोर कंपनियुनि जे मालिक हुजण जा इल्ज़ाम लॻा ऐं उन मामले ते ई खेसि नाअहल करार ॾिनो वियो। नवाज़ शरीफ़ जो सियासी कैरियर जेको मुख़्तलिफ़ तज़ादनि सां बि भरपूर आहे, पर हिन वक़्तु जीअं त मुल्क जे सभ खां आला अदालतुनि पारां संदसि लाइ नाअहलीअ जो फ़ैसिलो अची चुको आहे ऐं उन फ़ैसिले अचण खां पोइ नवाज़ शरीफ़ जेको हाणे वज़ीर अज़म जे उहिदे तोड़े पार्टी सरबराह जे उहिदे लाइ बि अहल न रहियो आहे, तंहिं करे हाणे ॾिसणो इहो आहे त उहो हाणे मुस्लिम लीग नून जेका संदसि पार्टी आहे उनखे टुटण खां बचाइण लाइ कहिड़ा क़दम खणे ऐं कहिड़े नमूने पाकिस्तान जी सियासत में नून लीग जो किरदारु बहितर थो बणाए।